सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 13 सिंप्लीफिकेशन इबारती सवालन जो हल भाङो ॿियो सिंप्लीफिकेशन वर्ड प्रॉब्लम सॉल्यूशन पार्ट 2 ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद ॿारो असां सिंप्लीफिकेशन जे बारे में इबारती यानी बयानी सवालनि जी मश्क जारी रखंदासीं। हिन सबक में असां पंहिंजी किताब में ॾिनल मिसालनि खे वरी ॿिए तरीक़े सां नए नमूने सां हल कंदासीं। ॿारो बयानी सवालनि खे हल करण जो तरीक़ो हिकिड़ो दफ़ो वरी वरजाईंदा था हलूं त रीड अंडरस्टैंड यानी पढ़ो ऐं उन्हनि ते ध्यानु ॾियो ऐं सम्झो छा आहे। उन खां पोइ जेको आहे डिटर्मिन डेटा ऐं रिक्वायर्ड ॾिनल ऐं घुरियल मालूमात खे अलॻि करे लिखो, इशारे वारा लफ़्ज़ ॻोल्हियो ऐं उन्हनि ते निशान लॻायो। उन खां पोइ राइट एक्सप्रेशन उन खां पोइ छा करिणो आहे जो ॾिनल मालूमात खे ॻंढींदड़ अमलनि जो तयन करे नंढनि इज़हारनि खे ठाहिणो आहे। इन खां पोइ नंढनि इज़हारनि खे गॾाए मुकमल रियाज़ जो इज़हार ठाहिणो आहे यानी एक्सप्रेशन ठाहिणो आहे। यानी इबारत खे ट्रांसलेट करिणो आहे एक्सप्रेशन में। उन खां पोइ सिंप्लीफाई करिणो आहे यानी इज़हार खे सादो करे ऐं उनजो जवाबु कढणो आहे। पहिरियों मिसाल जेको हल कंदासीं उहो चए थो त उर्दूअ जे आज़माइशी पेपर में वधि 40 मार्कूं रखियल आहिनि। पास मार्कूं 1/4 हिसो आहे। ॿुधायो त हारिस घटि में घटि केतिरियूं मार्कूं खणे जो आज़माइशी पेपर में पास थिए। हाणे हिन में असां छा ॾिसंदासीं डेटा छा आहे असां वटि ऐं जेको आहे रिक्वायर्ड छा आहे ऐं प्रोसेस छा आहे जीअं असांखे ख़बर आहे। सभिनी खां पहिरीं असां सवाल खे सम्झंदासीं। असां वटि डेटा जेको आहे उहो ॾिनल आहे 40 मार्कूं आहिनि ऐं 1/4 हिसो पास मार्कूं आहिनि। इहे असांखे डेटा ॾिनल आहे। रिक्वायर्ड छा आहे घटि में घटि केतिरियूं मार्कूं खणे इहो असांजो रिक्वायर्ड आहे। ऐं प्रोसेस असां छा कंदासीं प्रोसेस लाइ असां ॾिसंदासीं त कीवर्ड असांजो कहिड़ो आहे। कीवर्ड असांजो हिन में आहे हिसो। जॾहिं हिसो हूंदो आहे त कीवर्ड छा हूंदो आहे या मल्टीप्लिकेशन हूंदी आहे या डिविजन हूंदी आहे। सो हिते असां ॾिसंदासीं या मल्टीप्लिकेशन हूंदी या वरी डिविजन हूंदी। पर हिन में छा हूंदो हाणे हिसो ॾिनल आहे ऐं असांखे ॻोल्हणो छा आहे मार्कूं ॻोल्हणियूं आहिनि। हिसो ॾिनल आहे मार्कूं ॻोल्हणियूं आहिनि उनजो मतिलबु त डिविजन कोन हूंदी असां वटि मल्टीप्लिकेशन हूंदी। उनजे करे असां जेको आहे चई सघूं था त प्रोसेस जेको आहे उहो असांजो मल्टीप्लिकेशन जो आहे। अचो त असां लिखूं डेटा असां लिखी छॾीए हिते 40 टोटल मार्क्स आहिनि। पासिंग मार्क्स जेके आहिनि उहे 1/4 हिसो आहे उनजो। पासिंग मार्क ॻोल्हणियूं आहिनि असांखे ऐं मल्टीप्लिकेशन असांजी जेको थींदो या ऑफ थींदो। सो यानी 1/4 हिसो 40 जो इनखे असां ईअं लिखी छॾींदासीं त 1/4 ऑफ 40 ऑफ अर्थमेटिक ऑपरेशन बि आहे ऐं उनजो इक्विवेलेंट जेको हूंदो आहे बराबरि हूंदो आहे उहो ज़र्ब हूंदी आहे। सो उनखे असां लिखी छॾियासीं त बराबरि आहे 1/4 ज़र्ब 40। हाणे असां खोड़ा लॻाईंदासीं। हिते 1 जो खोड़ो लॻंदो हिते 10 जो खोड़ो लॻंदो। अहिड़ी तरह सां जवाबु अची वेंदो 10 यानी हारिस 10 मार्कूं खणी ऐं इम्तिहान में पास थी वेंदो। ॿियो सुवाल आहे त फौजिया पंहिंजे केक जो चोथों हिसो पंहिंजी भेण खे ॾिनो यानी केक जो 2/3 हिसो पंहिंजे भाउरनि खे ॾिनो बाक़ी बचियल हिसो पंहिंजे लाइ रखियो। ॿुधायो त हिन केतिरो अणपूर हिसो पंहिंजे लाइ रखियो। डेटा असां वटि छा आहे हिन में डेटा असां वटि आहे त केक हिकिड़ो हो ऐं सॼो केक हो त असां लिखंदा आहियूं हुनखे हमेशह हिकु। असांखे ख़बर आहे इनजी ट्रांसलेशन हिकु हूंदी आहे। भेण खे सिस्टर खे ॾिनई 1/4 हिसो। हिते लिखियल आहे 1/4 हिसो उहो भेण खे ॾिनई। असांखे निशान था लॻायूं ऐं 2/3 हिसो केक जो भाउरनि खे ॾिनई ब्रदर खे ॾिनई 2/3 हिसो। इहो असांजो थी वियो डेटा। रिक्वायर्ड छा आहे केतिरो अणपूर हिसो पंहिंजे लाइ रखियईं इहो असांजो आहे डेटा। ऐं रिमेनिंग हिन जो केतिरो आहे इहो असांजो रिक्वायर्ड आहे। हिन में छा थींदो हिन जा ॿ तरीक़ा आहिनि। ख़ाली सब्ट्रैक्शन थी सघे थी या रुॻो सब्ट्रैक्शन ऐं एडिशन। सब्ट्रैक्शन छो इन करे जो बचियल लिखियल आहे हुनजे करे इहो कीवर्ड असांखे सब्ट्रैक्शन थो ॿुधाए। एडिशन छो त हुन 2 हिसा न आहिनि हिकिड़ो हीउ हिसो ॾिनो आहे ऐं हिन ॿियो हिसो ई ॾिनो आहे 2 ॾिना आहिनि हुनजे करे एडिशन। पर असां रुॻो सब्ट्रैक्शन सां बि करे सघूं था उनजे करे असां फ़िलहाल एडिशन खे कोन था ॾिसूं। असां रुॻो सब्ट्रैक्शन सां इहो सुवाल कंदासीं। सो कीअं कंदासीं ईअं कंदासीं जो असां वटि जेको आहे ख़बर आहे त कुल केक जेको आहे उहो केतिरो आहे 1
इन मां छा कयईं, इन मां जेको आहे उहो अचो त भला तस्वीर ॾिसूं पहिरीं, उन खां पोइ असांखे वधीक सही तरीक़े सां सम्झ में ईंदो। तस्वीर असांजी आहे त भेण खे जेको आहे उहो ॾिनई 1/4 हिसो, भाउरनि खे ॾिनई 2/3 हिसो, ऐं बाक़ी फौजिया लाइ बचियो। हाणे हीअ असां वटि तस्वीर अची वई। हाणे अचो त असां जेको आहे हिनखे लिखूं एक्सप्रेशन में। हाणे असां वटि छा हो, फौजिया वटि हिकिड़ो केक हो, उन मां 1/4 ॾेई छॾियईं भेण खे, उन मां 2/3 ॾेई छॾियईं भाउरनि खे। हाणे इहो ॻोल्हणो आहे त असांजी एक्सप्रेशन त ठही वियो। हाणे हिनखे असां हल कंदासीं त असांजो जवाबु अची वेंदो। असां लिखंदासीं बराबरि, असां वटि ईंदो 12 LCM, हिते ईंदो 12, हिते 4 सां डिवाइड कंदासीं ॿारनि खे त असां वटि ईंदो 3, निशानी असांजी थींदी माइनस जी। उन खां पोइ वरी माइनस जो आहे, हिते 4, छो 4 × 12 ज़रबिया 2, इहो बराबरि थींदो असांजो 12 माइनस 3 माइनस 8 डिवाइडेड बाय 12, ऐं इहो बराबरि थींदो 1/12। सो ही हिसो बचियो फौजिया लाइ। हिकु दुकानदार वटि ॿारनि जूं मुख़्तलिफ़ रंगनि जूं कुल 5380 ड्रेसूं आहिनि। उन्हनि ड्रेसुनि मां 3/5 हिसो ड्रेसूं ॻाढ़े रंग जूं आहिनि, 1/10 हिसो ड्रेसूं साए रंग जूं आहिनि, बाक़ी सभु ड्रेसूं मुख़्तलिफ़ रंगनि ऐं डिज़ाइननि वारियूं आहिनि। ॿुधायो त मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं कुल केतिरियूं ड्रेसूं आहिनि। सभिनी खां पहिरीं असां डेटा ॾिसंदासीं। डेटा खे असां अंडरलाइन था कयूं। असांखे कुल ड्रेसूं ख़बर आहे केतिरियूं आहिनि। उन मां 3/5 ॻाढ़ियूं आहिनि ऐं 1/10 सायूं आहिनि। इहो असां वटि डेटा आहे, उहो असां लिखी छॾियो। डेटा 5380, 3/5 ऐं 1/10। रिकॉर्ड असां वटि आहे त असांखे ॻोल्हणो आहे त कुल केतिरियूं ड्रेसूं मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं आहिनि। मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं असांखे ॻोल्हणियूं आहिनि त केतिरियूं आहिनि। ऐं ऑपरेशन में छा थींदो, हाणे ऑपरेशन असांखे जेको आहे उहो कीवर्ड्स ॿुधाईंदा। ऑपरेशन जेको आहे हिकिड़ो मां आहे ऑपरेशन, ऐं ॿियो बाक़ी आहे ऑपरेशन। इहे ऑपरेशन जेको आहे छा था ॿुधाइनि, असांखे ॿुधाइनि था त माइनस जो साइन हूंदो ऑपरेशन में। उन खां पोइ हिकिड़ो कुल जो लफ़्ज़ जेको आहे उहो ॿुधाए थो त हिन हिसनि मां असांखे कुल करिणो आहे, त यानी जो या मल्टीप्लिकेशन जेको आहे उहो थींदो। इहे ॿ असां वटि ऑपरेशन थींदा। हाणे अचो त असां हिन सुवाल खे हल कयूं। मां हिन सुवाल खे ॿिनि तरीक़नि सां हल कंदुसि। पहिरीं जेको आहे उन तरीक़े सां हल कंदुसि जीअं मां पहिरियों सुवाल करे चुको आहियां, जेको असां हाणे कयो। असां इहो सम्झंदासीं त कुल ड्रेसूं जेके आहिनि उहे आहिनि 1, ठीकु आहे। हाणे उन 1 मां असां वटि 3/5 हिसो आहिनि ॻाढ़ियूं, ऐं 1/10 हिसो आहिनि असां वटि सायूं। हाणे हीअ जेको बचियो, जेको हिते मूं एक्सप्रेशन लिखियो आहे, 1 मां ही कटे छॾियमि, ही कटे छॾियमि, त इहे जेको बचियूं उहे आहिनि मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं ड्रेसिस। उहे मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं आहिनि। हाणे हीउ जेको हिसो बचंदो असां वटि, उहो हिन जो हिसो आहे 5380 जो उहो हिसो आहे। हिन जो कुल ॻोल्हण लाइ असां हिन 5380 खे, जीअं असां मार्कूं ॻोल्हियूं न पहिरें सुवाल में, बिल्कुलु ओड़ी तरह हिन खे असांखे ज़र्ब करणो पवंदो। हिन सां हिन जो जेको जवाबु ईंदो, उन लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं ब्रेकेट, ऐं उन खां पोइ असां ज़र्ब जो निशान ॾींदासीं 5380। इहो असांजो एक्सप्रेशन ठही वियो। हाणे इन खे जेकॾहिं असां हल कंदासीं त हल असांजो सवलो थींदो। मूं एलसीएम कढी 5 ऐं 10 जी त 10 आई, ऐं असां वटि हिते उनस में 1 आहे ऐं छेद कोन्हे, हुनजे करे असां वटि 10 आयो। हिते माइनस 5 × 10, उनखे 3 सां ज़र्ब कईसीं। उन खां पोइ 10 खे 10 सां वंड कईसीं, 1 आयो। हाणे हिन खे असां ब्रेकेट खां पोइ जेको आहे हुनखे तीअं जो तीअं, जीअं जो तीअं हेठि लाहे छॾियो। उन खां अॻे मरहले में असां हिते 10 जी जाइ ते 10 लिखियो, ॿिए टिकां 6 लिखियोसीं, ऐं 1 जी जाइ ते 1 लिखियोसीं। डिनोमिनेटर में 10 लिखियासीं, ऐं बाक़ी जीअं जो तीअं असां अॻियां लाहे छॾियो।
10 मां 6 विया बाक़ी बचा 4, 4 मां 1 वियो बाक़ी बचा 3, 3 भाङे 10 ज़रबिया 5380 असांजो थींदो इहो जवाबु। हाणे हिनखे असां सिंप्लीफाई कंदासीं। ही 10 हिन ते जेको आहे हिनजी ॿुड़ी काटे छॾींदा, बाक़ी असां वटि बचंदो 3 ज़रबिया 5300 न 538, 3 ज़रबिया 538, छो त ॿुड़ी त हली वई न। उन जो जवाबु थियो 1614। बारो हाणे असां सुवाल ॿिए तरीक़े सां कंदासीं। पोएं तरीक़े वारे हल में असां ॻाढ़े रंग जे ड्रेसुनि जो ऐं साए रंग जे ड्रेसुनि जो कुल तइदाद कोन कढियो। असांखे हिसो ख़बर हुई पर असां हुनजो तइदाद कोन कढियो। हिन तरीक़े सां असां तइदाद कढी ऐं पोइ असां हल कंदासीं। अचो त असां तइदाद कढूं। असांखे ॻाढ़े रंग जूं ड्रेसूं केतिरियूं आहिनि उहो ॻोल्हियूं। उहे आहिनि 3 भाङे 5 हिसो हिन जो, यानी 3/5 of 5380। भला इहे त असांखे थी वियूं। हाणे असां वटि भला सायूं ड्रेसूं केतिरियूं आहिनि? सायूं आहिनि असां वटि 1/10 हिसो, 1 भाङे 10 हिसो। सायूं ड्रेसूं थींदियूं 1/10 of 5380। असांखे ॿियो ख़बर आहे कुल ड्रेसूं, त कुल ड्रेसूं केतिरियूं आहिनि? कुल ड्रेसूं असां वटि आहिनि 5380। हाणे जेकॾहिं 5380 यानी कुल ड्रेसनि मां ॻाढ़ियूं ड्रेसूं कटे छॾियां, सायूं ड्रेसूं कटे छॾियां, त मूं वटि छा बचंदो? हिते छा बचंदो? हिते मूं वटि बचंदियूं मुख़्तलिफ़ रंगनि वारियूं ड्रेसूं। एक्सप्रेशन त मूं वटि ठही वियो। ही एक्सप्रेशन आहे न, ही छा आहे? असांजो अर्थमेटिक एक्सप्रेशन ठही वियो। इनखे हाणे असांखे सॉल्व करिणो आहे। सॉल्व करण लाइ असां ऑफ जी जाइ ते ज़रब लिखंदासीं, छो त असांखे ऑफ घणो करे मुंझाईंदो आहे, पर ज़रब असांखे सवली लॻंदी आहे। मां हे एक्सप्रेशन लिखांसि थो 5380 minus 3/5 multiplied by 5380 minus 1/10 multiplied by 5380। हाणे इनखे असांखे करिणो आहे सॉल्व। हिते असां जेको आहे उहो ॿुड़ी ऐं 10 कटे छॾियासीं। हिते बि असांजो ॿुड़ी आहे आख़िर में, करे 5 जो खोड़ो वेंदो, करे 1 5 5, 3 ते खोड़ो कोन लॻो, ॾंड जी ॿुड़ी, 7 5 35, बाक़ी बचा 30, 6 5 30, 1076 असां वटि बचंदो ऐं 3। असां 5380 जीअं जो तीअं खणी आयासीं। टिनि खे ज़रब कईसीं 1076 सां, त 3228 आयो, ऐं हिते असांजो ॿुड़ी हली वई, हुनजे करे 538 आयो। 5380 मां 3228 पहिरीं कट कयासीं त 2152 आयो। हिनखे असां एज़ इट इज़ खणी आयासीं। हालांकि मां ॿई गॾु करे सघां पियो, पर सवलाई लाइ ईअं थो कयां। हाणे मूं कट कई 2152 मां 538 जी, त जवाबु आयो 1614। इहो साॻियो ई जवाबु आहे जेको असां वटि पहिरीं आयो। हाणे इहो साॻियो ई सुवालु असां ॿिनि तरीक़नि सां ॿ मुख़्तलिफ़ क़िस्म जा एक्सप्रेशन ठाहे कयो। जेको तव्हांखे सवलो लॻे, जेको तव्हांखे सम्झ में अचे, उन तरीक़े सां करे सघो था। नजीबा जे पीउ हेठियूं शयूं मार्केट मां ख़रीद कयूं। 30 बेदा फी बेदो 10 रुपया 50 पैसा। 20 लठियूं थांव धोइण वारो साबुण, फी साबुण जी लठ 52 रुपया 75 पैसा। 25 चकियूं साबुण विझण वारो, फी चकी 45 रुपया 80 पैसा। 18 थैलियूं कपिड़नि धोइण वारो पाउडर, फी पैकेट यानी फी थैली 120 रुपया 80 पैसा। ॿुधायो त हिन कुल केतिरो ख़र्च कयो। हाणे हिते मां साॻियो ई डेटा ऐं रिक्वायर्ड ऐं उहो लिखी सघां पियो, पर जेकॾहिं अहिड़ा डिघा सुवाल हूंदा आहिनि त उन में असां उनखे मार्क करे छॾींदा आहियूं पंहिंजे सुवाल ते, जीअं असांखे सवलो थिए। असां वटि जेको आहे हुते डेटा जेको ॾिनल आहे उहो आहे, हिकिड़ो ई डेटा आहे, ॿियो डेटा ही आहे, टियों डेटा जो सेट ही आहे, ऐं चोथों डेटा जो सेट ही आहे। इहो असां वटि डेटा आहे। रिक्वायर्ड असां वटि छा आहे? रिक्वायर्ड आहे कुल केतिरो ख़र्च, इहो असां वटि रिक्वायर्ड आहे। ऐं असां वटि कीवर्ड्स कहिड़ा आहिनि ऑपरेशन लाइ? फी, 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 फी ऐं कुल।
हाणे जिते फ़ी हूंदो आहे असांखे वॾो अदद ॻोल्हणो हूंदो आहे, उते ज़रब थींदी आहे, इहा असांखे ख़बर आहे। उनजे करे असांजो इन में ऑपरेशन ज़रब थींदो। हिन में बि साॻिए तरीक़े सां असांखे फ़ी ॾिनल आहे ऐं वॾो अदद ॻोल्हणो आहे, उनजे करे हिते बि ज़रब थींदी। अॻे में बि साॻिए तरीक़े सां ज़रब थींदी ऐं उन खां पोइ जेको आहे चौथे में बि साॻिए तरीक़े सां ज़रब थींदी। उन खां पोइ कुल छाजो हूंदो आहे निशान? कुल लाइ असांखे जोड़ करणो पवंदो आहे। सो हिननि टिनी चइनी ज़रबुनि खे जेको ज़रब पत ईंदी हिननि चइनी जी, उनखे असांखे पाण में जोड़ करणो पवंदो। सो इहो असांजो थियो ऑपरेशन्स जेके असांखे अमल करणा आहिनि। सो असांजो एक्सप्रेशन जेको हाणे ठहंदो उहो थींदो 30 बेदा 10 रुपया 50 पैसा फ़ी बेदो वाधू 20 लठियूं थावंदड़ जो साबण 52 रुपया 75 पैसा फ़ी साबण। उन खां पोइ प्लस ॾींदा वेंदासीं, ज़ाहिर असांखे प्लस करणा आहिनि। 25 चकियूं साबुण विझण वारियो, फ़ी चकी 45 रुपया 80 पैसा। उन खां पोइ 15 थैलियूं कपिड़नि धोइण वारो साबुण ऐं फ़ी थैली 120 रुपया 80 पैसा। हीउ असांजो एक्सप्रेशन जेको आहे उहो असां ठाहे छॾियो। हिनखे असां हल कयो, ख़बर पए त 315 रुपए जा थिया बेदा, 1055 थियूं 20 लठियूं थावंदड़ वारे साबुण जूं, 1145 रुपयनि जूं थियूं 25 चकियूं वेझण वारे साबुण जूं ऐं 1812 जूं थियूं 15 थैलियूं कपिड़नि धोइण वारे साबुण जूं। हाणे कुल ख़र्च करण लाइ असां हिननि सभिनी खे जोड़ करणो आहे। असां जिते किथे जोड़ लॻो पियो आहे, सो जोड़ कंदासीं। हाणे असां इहे चारे जोड़ कंदासीं। 315, 1055, 1145 ऐं 1812। 5 5 10 ऐं 5 15 ॿ 17, 7 हिकु मथे, हिकु 2 ऐं 5 7 ऐं 4 11, हिकु 12 2 हिकु मथे, 1 ऐं 3 4, 4 ऐं 1 5, 5 ऐं 8 13, 3 हिकु मथे, 1 2 3 4, 4327। इहो असांजो थियो जवाबु, 4327। अहिड़ी तरीक़े सां असां इहो सवाल आराम सां हल करे वरितो। ॿारो असां इबारती सवालनि खे एक्सप्रेशन्स में कन्वर्ट करण जी मश्क जारी रखंदासीं ऐं असां ॿिए सबक में पंहिंजे किताब जे मश्क मां कुझु सवाल हल कंदासीं। हिन सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।